अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरन सिरिया पांध में आऊं तहां सां मुखातिब आहियां अख्तर तबसुम। सलाम क़बूल पवे साईं। मुंहिंजा आलम था सरहद जो न पार ॻोठ रिबवेरी पछम कच्छ इंडिया खां अब्दुल शकूर समय लिखी उमाणियूं ही सिटूं। मूंखे कहिड़ी कल त मुंहिंजा पिरी तूं मूंखे 4 ॾींहनि वारी 14 जे चंड जहिड़ी चिटी चाहत ॾेई पोइ एॾी मुलाए ऊंधाए करे छॾी वेंदे। तुंहिंजूं कयल मूंसां मिठड़ियूं मदर ॿोलियूं हर वक़्तु मुंहिंजे हाव खे हिजर जा हथोड़ा हणनि थियूं ऐं बेपनाह यादूं मूंखे हर वक़्तु सताइण ई रुआड़ीनि थियूं। मूंखे कहिड़ी कल मुंहिंजा पिरी तूं मूंखां ईअं अचानक ओचितो एॾो दूर हलियो वेंदे जे त वापसि वरण जो इम्कान ई नथो रहे। बसि हाणे पंहिंजी दिलि खे मासूम ॿार वांगुरु धुतारे दिलासा ॾेई पियो रिझायां ऐं तुंहिंजी तस्वीरनि खे ॾिसी हयाती जूं ही रहियल बाक़ी घड़ियूं पियो तुंहिंजी यादुनि में काटियां।